अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ़। दुरूद पाक जी फ़ज़ीलत। एक ॾींहुं अल्लाह पाक जी आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हवेली पाक खां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया ऐं अकेला ई हिक पासे हलण लॻा। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त घबराइजी विया त किथे को दुश्मन नुक़सान न पहुचाए। बहरहाल उथी अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे पोयां पोयां हलण लॻा। पाण ॾिठऊं त रसूल रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हिकु मक़ाम ते पहुची करे बीही अल्लाह पाक जी बारगाह में सजदो कयूं। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ही ॾिसी करे अदब कंदे पोइते हटी बीही रहिया। जॾहिं अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सजदे मां मथो मुबारक मथे खयूं त हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे ॾिसी फ़रमायाऊं, ए उमर, मूंखे सजदे में ॾिसी करे तव्हां हिकु पासे बीही रहिया, तव्हां तमामु सुठो कयो। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वधीक फ़रमायाऊं, बेशक हाणे जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम मूं वटि आया ऐं अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, तव्हांजो जेको बि उम्मती तव्हां ते हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ंदो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं बि नाज़िल फ़रमाईंदो ऐं 10 दरजात भी बुलंद फरमाइंदो। मोमिनों, पढ़ते नहीं क्यों अपने आका पर दुरूद, हे फरिश्तों का वजीफ़ा अस्सलातु वस्सलाम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मुसलमाननि जी प्यारी अमर साइण हज़रत आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं, पंहिंजी मजलिसुनि खे हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़िक्र सां सींगारींदा करियो। मुमकिन आहे माण्हुनि जे ज़हन में हीउ तसवुरु हुजे त 200-400 या 1000 जो मेड़ हुजे त उन खे मजलिस चयो वेंदो आहे। ईअं न आहे। मजलिस जी माना आहे वेहण जी जॻह। हिकु अकेलो शख़्स वेठो हुजे, इहा बि मजलिस आहे। 2 माण्हू वेठा हुजनि, हीअ बि मजलिस आहे। 4 माण्हू वेठा हुजनि, 5000 माण्हू वेठा हुजनि। मतिलबु हीउ थियो त चाहे तव्हां अकेला हुजो तॾहिं बि उमर जो ज़िक्र करियो, घर वारनि सां वेठा हुजो तॾहिं बि हज़रत उमर जो ज़िक्र करियो, दुकान ते वेठा हुजो तॾहिं बि हज़रत उमर जो ज़िक्र कयो, ऑफिस में वेठा हुजो, दोस्तनि सां वेठा हुजो, दस्तरख़्वान ते हुजो, जेकॾहिं दीनी इज्तिमान में हुजो तॾहिं बि उमर फ़ारूक़ आज़म जो ज़िक्र कयो। मतिलबु त पंहिंजी हर मजलिस खे हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे ज़िक्र सां सींगारींदा करियो। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हिकु अहिड़ी हदीस पाक दुरूद पाक जे मुतलिक़ बि आहे। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, पंहिंजी मजलिसुनि खे मूं ते दुरूद पढ़ी करे सींगारियो। तंहिं करे बहितर हीअ आहे त घर में, दुकान ते, ऑफिस में, दोस्तनि वटि जॾहिं बि वियो त पंहिंजे आका ऐं मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूद पाक अर्ज़ु कयो ऐं उन दुरूद पाक जे सिलसिले में ज़िक्र सहाबा बि शामिलु करियो, ज़िक्र अहले बैत बि शामिलु करियो ऐं ख़ासि तौरु खुलफ़ाए राशिदीन जो बि ज़िक्र शामिलु करियो। हर मजलिस में दुरूद पाक पढ़ंदासीं, ज़िक्र सहाबा ऐं ज़िक्र अहले बैत कंदासीं त इंशा अल्लाह इश्क़ मुस्तफ़ा में बि इज़ाफ़ो थींदो ऐं दिलि में सहाबा ऐं अहले बैत अलैहिम रिज़वान जी महबत बि वधंदी। चाहियो त हीअं दुरूद पाक पढ़ी वठंदा करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रज़ी अल्लाह अन्हुम। क्यों न हो रुतबा बड़ा असहाब व अहले बैत का, हे खुदाए मुस्तफ़ा असहाब व अहले बैत का, आलो असहाब नबी सब बादशाहें बादशाह, मैं फ़कत अतना गदा असहाब व अहले बैत का, मेरी झोली में न क्यों हो 2 जहां की नेमतें, मैं हूँ गदा मैं हूँ मंगता,
असहाबो अहले बैत का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ीम सहाबी रसूल आहिनि। दुनिया में संदन नालो मुबारक उमर आहे। आसमाननि ते पाण खे फ़ारूक जे नाले सां सुञातो वञे थो। आसमानी किताब तौरात शरीफ़ में संदन जो नालो मंतिकुल हक़ यानी हक़ जी ॻाल्हि करण वारो आहे। इंजील शरीफ़ में संदन इसमें गिरामी काफ़ी आहे ऐं जन्नत में संदन नालो मुबारक सिराज हूंदो। हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मक्के शरीफ़ में पैदा थिया। एक रिवायत मुताबिक़ पाण 39 मर्दनि खां बाद मुसलमान थिया। उन करे खेनि मुतम्मिमुल अरबाइन यानी 40 जो अदद पूरो करण वारो चयो वञे थो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन संदन इस्लाम आणण जे लाइ दुआ फरमाई हुई। तंहिं करे पाण खे मुराद रसूल भी चवनि था। संदन अदल इंसाफ़ बेमिसाल हो। उन करे अदलुल असहाब यानी सहाबा में सभ खां वधीक अदल करण वारा सॾिजण लॻा। हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 63 साल दुनिया में तशरीफ़ फरमा रहा। 12 सालनि ताईं सुठे अंदाज़ सां खिलाफ़त जा फ़राइज़ अंजाम ॾींदा रहा। संदन खिलाफ़त जो दौर मुसलमाननि जे उरूज जो सुनहरी दौर हुयो। संदन अंदाज़े हुकूमत, संदन जो अदल व इंसाफ़, संदन मुबारक अखलाक किरदार, खौफ़ खुदा, तक़वा परहेज़गारी, आजिज़ी इनकिसारी, ज़ुहद, रहमदिली वग़ैरह क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि जे लाइ बेहतरीन ज़िंदगी गुजारण जो नमूनो आहे। बहारे बाग ईमा हज़रत फ़ारूक आज़म हैं, चरागे बज़्म इरफ़ां हज़रत फ़ारूक आज़म हैं। रसूलुल्लाह ने फ़ारूक को अल्लाह से मांगा, अताए रब्बे सुबहां हज़रत फ़ारूक आज़म हैं। न क्यों वो ज़ात चमके जिसने दीन पाक चमकाया, जहाँ के महर ताबा हज़रत फ़ारूक आज़म हैं। ए आशिकान सहाबा व अहले बैत, हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जा फ़ज़ाइल बेहद ऐं बेशुमार आहिनि। एक भेरे जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में हाज़िर थिया। हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो ज़िक्र थियो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, ए जिब्रील उमर जा फ़ज़ाइल ऐं अल्लाह पाक वटि उन जो मक़ाम ऐं मर्तबो बयान करियो। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेतिरी ॼमार माणी, जेकॾहिं मां एतिरो अरसो बि तव्हांजी ख़िदमत में वेहां ऐं उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल बयान करियां, तॾहिं बि फ़ज़ाइल बयान नथो करे सघां। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। अल्लाह तबारक व ताला हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा एतिरा फ़ज़ाइल कया आहिनि जो अल्लाह तबारक व ताला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिले थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह में। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जिन जा फ़ज़ाइल बयान करण जे लाइ चवनि था त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कनि था त जेकॾहिं मां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेतिरी उमिरि माणियां ऐं अव्हां जे साम्हूं वेठो हुजां ऐं हज़रत उमर जा फ़ज़ाइल बयान कंदो रहां, तॾहिं बि मां हज़रत उमर फ़ारूक आज़म जन जा फ़ज़ाइल ऐं अल्लाह पाक जी बारगाह में उन जो मक़ाम ऐं मर्तबो पूरे तरीक़े सां बयान न करे सघंदुसि। अल्लाहु अकबर। ए आशिकान सहाबा व अहले बैत, गौर फरमायो, हज़रत उमर फ़ारूक आज़म जन जा फ़ज़ाइल बयान करण वारा के आम न आहिनि, बल्कि मलाइकनि जा सरदार हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। ऐं फ़ज़ाइल ॿुधण वारो बि को आम हस्ती न आहे, बल्कि ॿिन्ही जहाननि जा मालिक ऐं मुख़्तार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहिनि। उन जे बावजूदि जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ करे रहिया आहिनि त जेकॾहिं मां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि जेतिरो अरसो बि बयानु करियां, यानी 1000 साल खां वधीक बि अरसो
हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल बयान कंदो वञा तॾहिं बि मां पूरा फ़ज़ाइल बयान न करे सघंदुसि। हिन मां अंदाज़ो लॻायो हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल कहिड़ा आहिनि। हे आशिकाने सहाबा व अहले बैत, हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन त फ़ारूक आज़म आहिनि, उन्हनि जो त शान ई निरालो आहे। जेको ख़ुशि नसीब संदन सां महबत करणु लॻंदो आहे उहो बि निराले शान वारो थी वेंदो आहे। सहाबी रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेको हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु सां महबत करे उन जी दिलि ईमान सां भरी वेंदी। ए आशिकाने सहाबा अहले बैत, हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी महबत का आम शइ नाहे, ही क़ाबिले रश्क दौलत आहे। सभु सहाबा किराम अलैहिम रिदवान पाण में हिक ॿिए सां महबत कंदा हुआ, पर हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे महबत उहा महबत आहे जो सहाबा किराम अलैहिम रिदवान उन महबत ते फ़ख्र कंदा हुआ। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान फरमाइनि था त हिकु भेरे हिकु शख़्स बारगाह रिसालत में हाज़िर थियो। अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, क़यामत कॾहिं ईंदी? यकीनन असांजा आकाई मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो इल्मु रखनि था। पाण करीम खे मालूम हो त क़यामत कॾहिं ईंदी, तॾहिं त पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जूं निशानियूं बयानु फ़रमायूं। क़यामत कहिड़े ॾींहुं ईंदी इहो बि ॿुधायऊं, कहिड़ीअ तारीख़ ते ईंदी इहो बि ॿुधायऊं। हा, सिर्फ़ु साल न ॿुधायऊं, उन करे जो साल ॿुधाइण जी इजाज़त न हुई। बहरहाल सहाबी रसूल रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जॾहिं पुछियो त क़यामत कॾहिं ईंदी, त पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन उन्हनि जो जवाबु ॾियण जे बदिरां फ़रमायाऊं, तव्हां क़यामत जे लाइ छा तयारी कई आहे? सहाबा किराम यकीनन नमाज़ूं बि पढ़ंदा हुया, तिलावत बि कंदा हुया, रोज़ा बि रखंदा हुया। पाण कंहिं नेकीअ ते भरवसो न कयऊं, बल्कि अर्ज़ु कयऊं, ला शई, यानी या रसूल अल्लाह, मां का तयारी त न करे सघियो आहियां। यानी नमाज़ूं त आहिनि, नेकियूं त आहिनि, पर भरवसो न आहे। अल्लाह पाक चाहे त क़बूल फ़रमाए, न चाहे त क़बूल न फ़रमाए। अलबत्ता मूं वटि हिकु दौलत आहे ऐं क़यामत लाइ मूं वटि हिकु सहारो आहे, ऐं उहा हीअ आहे त मां अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां महबत कंदो आहियां। रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इहो ॿुधी फ़रमायो, तव्हां जंहिंसां महबत कयो था क़यामत जे ॾींहुं उन्हीअ सां गॾु रहंदो। पूछेगा मौला लाया है क्या क्या, मैं ये कहूँगा नामे मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन सहाबी रसूल खे जेका ख़ुशख़बरी ॿुधाई, असांखे उन ख़ुशख़बरी ते जेतिरी ख़ुशी थी एतिरी ख़ुशी कंहिं शइ सां न थी। वधीक फ़रमाइनि था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखां बुलंद मरतबे वारा आहिनि। मूं वटि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ियूं नेकियूं बि न आहिनि, मूं वटि हज़रत उमर फ़ारूक आज़म जन जहिड़ा आमाल बि न आहिनि, पर मां अल्लाह पाक जे महबूब सां महबत कयां थो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बि महबत कंदो आहियां। मुंहिंजी दिलि में उमर फ़ारूक आज़म जी महबत जा ॾीआ ॿरी रहिया आहिनि। तंहिं करे मूंखे उमेदु आहे त क़यामत जे ॾींहुं उन्हनि आली वकार हज़रात जो पाड़ो माणण में कामयाब थी वेंदुसि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। आशिक़ साहब ऐं अहले बैत शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया वसाइल बख्शिश में लिखन था, खुदा के फ़ज़ल से मैं हूँ गदा फ़ारूक आज़म का, खुदा उनका मोहम्मद मुस्तफ़ा फ़ारूक आज़म का, करम अल्लाह का हरदम नबी की मुझ पे रहमत है, मुझे है दो जहाँ में आसरा फ़ारूक आज़म का, रहे तेरी अता से या खुदा तेरी इनायत से, हमारे हाथ में दामन सदा फ़ारूक आज़म का। अल्लाह तबारक व तआला का दुआ है जो कुछ ॿुधो से उन ते अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।